नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं मिरपुखास में, जिते आम पेट्रोल पंपनि ते हिन वक्त जेको पेट्रोल जे अघनि में 55 रुपया फी लीटर ते वाध कई वई आहे। उन खां पोइ आवाम सख़्तु परेशान आहे। लेकिन तव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त मिरपुखास शहर ऐं भर पासे जे इलाइक़नि में पेट्रोल पंप अणलभ थी वियो आहे। किथे ब्लैक ते विकिरो थी रहियो आहे त मुख़्तलिफ़ हंधनि ते पेट्रोल न मिलण जूं बि शिकायतूं ईंदियूं रहियूं आहिनि। ऐं पेट्रोल जे क़ीमतुनि में ओचितो इज़ाफ़ो थियण खां पोइ जेको आहे रोज़मर्रा जे शयुनि समेत किरायनि ऐं ॿियनि शयुनि में पिणु क़ीमतुनि में इज़ाफ़ो थी वियो आहे। अचो त उन हवाले सां हितां जे रिवायतुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो छा चवणु आहे। और जिन मुल्कों में जंग हो रही है ना, वो भी खामोश है, उन्होंने भी नहीं बढ़ाया। पाकिस्तान जरूर बढ़ाएगा। क्या असर पड़ेगा तुम्हारे पे मेरे पे पड़ा पता नहीं है ना। तुम बोलोगे ना मैं बोलेंगे, मार खाए जाओ, चुपचाप चले जाओ बस। गरीब का तो बेचारा कसूर यही ना, खामोश रहे बस। और क्या करेगा, क्या कर सकता है वो? कुछ कर सकता है? बारे में जुल्म लगो पियो। गरीबन था भेन था, एडी महंगाई है, एडो पेट्रोल अफोर्ड नथा करे सकूं। गरीब माण्हू आहियूं। हर माण्हू अटे में मसरूफ़ लगो पियो आहे। घर जे खर्चनि में पूरो आहे। हुकूमत के असां अर्ज़ करियूं था त कोशिश करियो इन महंगाई ते वध में वध कंट्रोल कयो वञे। हो गई है 350 रुपये लीटर हम डीजल ले रहे हैं और इसमें प्रॉपर कुछ भी नहीं है। गाड़ियों का किराया है नहीं और हुकूमत तो हमारे को बस दबाती जा रही है। बस सारा माल गाड़ियों वालों के पास है और तो कुछ इधर ट्रांसपोर्ट है ही नहीं, कोई लेने वाला है ही नहीं। मतलब अभी क्या करें, मजबूरन है। अभी मुल्तान से आए, अभी गाड़ी का इतना बचत नहीं है जितना डीजल खा जाएगा गाड़ी। ये अब हमारे पास बिल्टी पड़ा है, मुल्तान से हम तलार जा रहा है, 19,000 रुपए का हमारा बिल्टी है। 18 का बिल्टी है हमारा। तो आपका तेल का खर्चा कितना पड़ेगा? तेल का भी आपके सामने भराता है 35,000 रुपए का, तो इधर तेल आ जाएगा। पहले कोन पेट्रोल सॼो किपर स्टाम वियासीं, उते कोन ॾिनो तेल पियो आहे, पोइ बि ॾीन कोन। हर शइ महांगी करे छॾी आहे। ग़रीब माण्हू केॾा वञे। हाल अपील आहे वज़ीर आज़म खे, वज़ीर आला खे कुझु हल कयो वञे ग़रीबनि जो। ये जगह गवर्नमेंट जी पॉलिसी आहे। ही जंग ईरान ऐं अमेरिका में हले पई, डीज़ल हलनि हिते महांगो करे छॾियो आहे। इहो छा आहे भला? इहा त हिकु पाकिस्तान जी आवाम सां हिकु नाइंसाफ़ी आहे। हाणे ग़रीब माण्हू जेको 100 जो पेट्रोल भराए उहो पहुचे थो, हाणे 55 रुपया लीटर पेट्रोल महांगो करे छॾियो आहे। इहो त ग़लति कयो आहे, तमामु ग़लति आहे। इहे सही न आहिनि। हाणे असां रिक्वेस्ट करियूं था गवर्नमेंट खे त यार ॿी महिरबानी करो, प्लीज़ इहे न करियो। तक़रीबन जेको हाणे अॼु कल्ह खां वठी डीज़ल शार्ट आहे, शार्ट बि आहे। राति खां पोइ हिननि डीज़ल महांगो करे छॾियो आहे। हाणे डीज़ल महांगो ॾिसो, हींअर हर हिकु जी सीज़न हले पई। कणिक जी सीज़न हले पई, फुटी जी पोखण जी सीज़न हले पई। अञा कमंद बीठो आहे हेठो, तूरियो बीठो आहे हेठो। हीअ त अवाम वेही वेंदी हली। ऐं अवाम जेको थो अवाम लाइ वॾो नुक़सानु आहे। जो गवर्नमेंट खे इन ते एक्शन खणणु खपे। त हींअर ई भाई ॻाल्हि ॿुध त अञा किथे बि अहिड़ो को ऐलान त कोन थियो। चलो जंग त ईरान में भई हले न, पाकिस्तान में त माशाल्लाह कुझु कोन्हे। पाकिस्तान में यकदमि डीज़ल बि महांगा, पेट्रोल महांगा। हाणे जिथे वञूं था चवंदा बाबा असां डीज़ल आहे कोन, 20 लीटर डीज़ल आहे। हाणे ॻाल्हि ॿुध, असांजा ट्रैक्टर खेड़ियूं कनि, थ्रेशर हलाइनि, ऐं तंहिंखां पोइ असांजूं पाणी मशीननि ते लिफ्ट मशीनूं आहिनि। हाणे असीं 30 लीटर 20 लीटर में असां छा पूरी कंदासूं? छा असीं ज़मीनूं आबाद कंदासूं? छा असां कंदासूं? हींअर कणकूं पचियूं पियूं आहिनि, थ्रेशरूं हलनि पियूं असांजूं। त असांजी तमामु गवर्नमेंट खे इन ते एक्शन खणणु खपे। कैमरामैन असद कोसो सां गॾु तालिब चार, मेहरान टीवी न्यूज़, मिरपुखास।